हाँ पखिन में ॾिसंदे छा थो चवे मां वतफ़क़द तैर फ़क़ाल मालिय ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन। ॿिया मौलवियुनि जा वाइज़ पार्टियुनि जा बि ॿुधी अचो, मां कंहिंखे झलियो ई आहे ताईं बुद्धि अचो पोइ असांजो वाइज़ बि ॿुधो, पोइ ॾिसो त क़ुर पढ़ी तर्जुमो केरु थो करे, वाइज़ थो करे, हवाई फायरिंग केरु थो करे, कुछ सोचो। खुदा जो नालो त मज़हबी किताब क़ुर। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठे था तो जे मां पखिन ॾे ॾियारींदे मां हली अला अरल हुदहुद चाहे मांखे हुदहुद ॾिसण में नथो अचे, काॾे वियो? मां हली अला अरल हुदहुद छा मुंहिंजे लाइ हुदहुद ॾिसण में नथो अचे, काॾे वियो आहे? अल्लाह जो नबी अॻिते वियो आहे, खुदा जो नबी फरमाए थो माली ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन। अल्लाह जो कुरान आहे। खुदा जो नबी सुलेमान पंहिंजे क़ौम में पंहिंजे लश्कर में नज़र थो डोड़ाए, नज़र डोड़ाए ॾिसी चई हे हुदहुद काॾे हो? माली ला अरल हुदहुद मां हुदहुद नथो ॾिसां, अम कान मिनल गाइबीन या त गाइबा। मुला चवंदा नबीअ खे गैब जी ख़बर कान पवंदी आहे, ख़बर हुजे सां त हुदहुद जो न पुछे हा, माना नबी खे बेख़बर थो साबित करे, पर क़ुरान सम्झे कोन थो। नबी ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि, ॿई ॻाल्हियूं सचूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे माली ला अरल हुदहुद रोयत जी नफ़ियात, मां हुदहुद कोन थो ॾिसां, बराबर कोन हो, कोन पे ॾिठई। अॻिते थो चए अम कान मिनल गाइबीन, हुदहुद गाइब आहे, इहा बि ॻाल्हि सची आहे। नबीअ खे बेख़बर छो थो चए? खुदा जे नबीअ जी बेख़बरी जो इन में सबूत ई कोन्हे को। खुदा जो नबी ईअं थो चवणु चाहे त मुंहिंजे इजाज़त खां सवा छो वियो आहे? अचे त सज़ा ॾींदोसांसि, मोकिलाए वञे हा न।